टंडवादम शहर जे टिन गर्ल्स हाई स्कूल में फर्नीचर स्टाफ ऐं ॿियनि सहूलियतुनि जी खोट न्याणियूं पट ते वेही तालीम पिराइण लॻियूं। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बेहण मूजिबि टंडवादम शहर जे सरकारी स्कूलनि बेगम राना लियाकत अली खान गर्ल्स हाई स्कूल, माई मरियम गर्ल्स हाई स्कूल ऐं फातिमा जिन्हा गर्ल्स हाई स्कूल में गुज़िरियल काफ़ी अरसे खां फर्नीचर स्टाफ ऐं ॿियनि सहूलियतुनि जी खोट आहे। फर्नीचर घटि हुअण सबबि न्याणियूं पट ते वेही तालीम हासिल करे रहियूं आहिनि। टीचर्स जी खोट सबबि शागिर्दियाणनि जी तालीम पिणु मुतासिर थी रही आहे। ॼाणायल स्कूलनि मां बेगम राना लियाकत अली खान गर्ल्स स्कूल जा कुझु क्लासरूम ज़बून हाली जो शिकार आहिनि ऐं उन्हनि में दर दरियूं बि लॻल आहिनि। उन सिलसिले में टंडवादम गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूलनि जे तालका एजुकेशन ऑफिसर अली मोहम्मद भाणो राब्तो करण ते ॿुधायो आहे त फंड्स जी खोट सबबि स्कूलनि जा कुझु मसइला आहिनि। रिपोर्ट डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सांघड़ खे मोकिले छॾी आहे। ॿिए तरफ़ पाकिस्तान ह्यूमन राइट्स वेलफेयर जस्टिस एंड पीस काउंसिल जे चेयरमैन निज़ामुद्दीन ख़ैबर ऐं ॿियनि सिंध हुकूमत खां घुर कई आहे त ॼाणयल स्कूलनि में सहूलियतूं फराहम करे शागिर्दियाणनि खे परेशानी खां बचायो वञे। तलहा टाउन कमेटी जे अॻूणे चेयरमैन ते कूड़ो चेक ॾियण ते केस दाख़िल कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर पहलवान लाशारी मूजिबि अॻूणे चेयरमैन मीर शाहिद अहमद टालपुर ते तलहार थाणे ते कूड़ो चेक ॾियण ते वापारी वसीम राजा मुमताज़ ख्वाजा जी मदीयत में एफआईआर दाख़िल कई वई। वापारी अॻवान मीडिया खे ॿुधायो त टाउन कमेटी तलहार जो अॻूणो चेयरमैन मीर शाहिद अहमद टालपुर खां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॿिज भाण तेल खणंदो हो, जंहिं एवज़ मूंखे 44 लख जो चेक ॾिनो। जॾहिं मूं पंहिंजा पैसा घुरिया त हुन इनकार कयो। हुन चयो त अॻूणे चेयरमैन जो चेक खणी बैंक पहुतसि त पैसा न हुआ, जंहिं करे केस दाख़िल करायो आहे। बांधी वेझो राति देर सां अगवा थियल औरत महविश कुरैशी खे पुलिस हथ करे विमेन थाणे ते मोकिले छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर हनीफ जमाली मूजिबि कुझु ॾींहं अॻु ट्रेहठ जी रहवासी ख़ालिक कोट में पिटीशन दाख़िल कराई हुई त संदसि ज़ाल महविश कुरैशी अगवा थी वई आहे, जंहिंखे राति देर सां बांधी पुलिस मेहरान हाईवे भरिसां वहीद जमाली होटल वटां हथ करे वरितो। गौसपुर पुलिस तरफ़ां जाली मुक़ाबले जो डीआईजी नोटिस वरितो। एसएचओ गौसपुर अहमद नवाज़ जखराणी खे मुअत्तल करे छॾियो। गौसपुरी कंदकोट मां एसएस न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि गौसपुर पुलिस तरफ़ां जाली मुक़ाबले जो डीआईजी नोटिस वठंदे एसएचओ गौसपुर अहमद नवाज़ जखराणी खे मुअत्तल करे छॾियो। गौसपुर पुलिस ॿिनि नौजवाननि खे नाहक क़तल कयो हो। एसएसपी इरफान समो एसएचओ खे मुअत्तल करे इंक्वायरी जो हुकुम ॾेई छॾियो आहे। प्रेस क्लब सरहाड़ी जे साल 2023 नए साल जी बाडी मुतफ़िका राय सां चूंडी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मेहदी रज़ा मरी ज्वाइंट सेक्रेटरी चूंडिजी वियो। सदर फिदा हुसैन ज़रदारी, जनरल सेक्रेटरी रियाज़ अहमद उमरानी, सीनियर नायब सदर मोहम्मद उस्मान मल्हा, नायब सदर समर हुसैन ज़रदारी, ज्वाइंट सेक्रेटरी मेहदी रज़ा मरी, फिनांस सेक्रेटरी शुएब अहमद खोसो, प्रेस सेक्रेटरी मुनीर अहमद रिंद ऐं ऑफिस सेक्रेटरी मोहम्मद हुसैन पंवर खे चूंडियो वियो। कोटड़ी साइट थाणे जी हद खानज़ादा कॉलोनी मां 3 ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा ॼाणायल नारी प्यार जो पर्णो करे छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर दीदार अली मल्हा मूजिबि 3 ॾींहं अॻु खानज़ादा कॉलोनी मां मुबैना अगवा ॼाणायल नारी मदीहा नूर शेख जे पीउ अमीनुद्दीन शेख ख़ुर्शीद पुलिस पोस्ट ते धीउ जे अगवा जी रिपोर्ट दाख़िल कराई, जंहिंखां पोइ नारी मदीहा नूर शेख नौजवान फैज़ अब्बासी सां प्यार जो पर्णो करे छॾियो। ख़ुर्शीद पुलिस पोस्ट इंचार्ज साजिद अली अब्बासी जी अॻवानी में सिकंदराबाद कॉलोनी मां हिकु जाइ ते छापो हणी अगवा ॼाणायल नारी खे बाज़ियाब कराए ऐं नौजवान खे गिरफ़्तार करे वरितो। उन सिलसिले में पुलिस ऑफिसर ॿुधायो त नारी प्यार जो पर्णो कयो आहे। असांखे निकाहनामो मिलियो आहे। ॿिन्ही ॼणनि खे हिरासत में वरितो वियो। सुभाणे मक़ामी अदालत में पेश कयो वेंदो। पेट्रोल की क़ीमतुनि में मुसलसल वाध सबबि सेवण जे रिक्शा ड्राइवरनि पारां धमाल चौक ते रिक्शा बीहारे एहतजाजी मुज़ाहिरो करे हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार अली जोखियो मूजिबि सेवण शरीफ़ में धमाल चौक ते रिक्शा बीहारे एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पेट्रोल महांगो थियण करे हर शइ महांगी थी वई आहे। रोज़गार में बि घटिताई अची वई आहे। माण्हू घरनि ताईं महदूद थी चुका आहिनि। हाणे असां वटि ख़ुदकुशी खां सवाइ ॿियो को बि रस्तो नाहे बचियो। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो त पेट्रोल जे वधायल क़ीमतुनि खे फ़ौरन घटाए खाइण पीअण जी शयुनि जी क़ीमतुनि खे बि कंट्रोल में आंदो वञे।
खैरपुर में वधंदड़ महांगाई ऐं पेट्रोल जी क़ीमतुनि में गाटे टोड़ वाध ख़िलाफ़ वकीलनि पारां सेशन कोर्ट खां मरियम तौब चौक ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि एहतजाज जी अॻवानी एडवोकेट अज़ीज़ुल्ला पठाण, एडवोकेट नूर मोहम्मद तुनियो, एडवोकेट हाजरा नाज़ मलिक, एडवोकेट खुर्शीदा सहतो, एडवोकेट आसिफ लाशारी ऐं ॿिया करे रहिया हुआ। अॻवाणनि चयो त मौजूदा हुकूमत पेट्रोलियम शयुनि ऐं खाधे पीते जी शयुनि जे अघनि में वाध करे अवाम खां जीअण जो हक़ खसे वरितो आहे। मज़दूर तबिके जा माण्हू बुखो काटण ते मजबूर आहिनि। मुज़ाहिरीन मौजूदा हुकूमत खां मुतालबो कयो त पेट्रोल ऐं खाधे पीते जी शयुनि जे अघनि में घटिताई करे अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे।